अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार मां है फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान जंग के हवाले मुशावरत तेज़ करे छॾी। CNN मूजिब डोनाल्ड ट्रंप इसराइली वज़ीर-आज़म नेतन्याहू ऐं क़ौमी सलामती टीम के अहम मेंबरनि सां राब्तो करे ख़यालनि जी ॾे वठि कई। ट्रंप चयो आहे त हिन हफ़्ते क़ौमी सलामतीअ जे मेंबरनि जी गॾिजाणी में इम्कानी जंग जी सूरतहाल लाइ टारगेट तय कया वेंदा। अमरीकी सदर चयो वक़्तु तेज़ीअ सां गुज़री रहियो आहे। ईरान खे जल्द फ़ैसिलो करणो पवंदो। ईरान फ़ैसिलो न कयो त वटसि कुझु बि न बचंदो। कराची भरिसां तेज़ रफ़्तार डंपर पुलिस मोबाइल मथां चढ़ी वियो। 2 अहलकार शहीद। M9 मोटरवे ते हैदराबाद खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार डंपर रोड ते बीठल पुलिस मोबाइल सां टकराइजी वियो। हादसे में सब इंस्पेक्टर ऐं पुलिस अहलकार थॾे ते ई फोत थी विया। पुलिस डंपर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। कोटली जी बस सां फुर दौरान मज़ाहमत ते नौजवान क़तल। वारसन पारां क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो। मिस्री शाह स्टॉप वटि फुर दौरान मज़ाहमत ते हथियारबंद नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा बुख्तीअ खे क़तल करे छॾियो। वारसन जो लाश रखी क़ौमी शाहरा ते धरणो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं।